अस्सलाम वालेकुम दोस्तों, मैं शकील अहमद खास के लिए जी तो ॾिस रहे हो सिंधी व्लॉग। दोस्तों अॼु तव्हांखे ॾेखारींदासीं कम ताईं ट्राली फाथी पई आहे ऐं ॿियो ट्रैक्टर बची वियो आहे ऐं ॾिसंदो त निकिरे थी या नथी निकिरे, तव्हांखे विज़िट करायूं। दोस्तों काफ़ी टाइम खां ट्राली फाथल हुई ऐं हिन जे ज़ोर ॾेई ट्रैक्टर न कढी सघे त हाणे ॿियो ट्रैक्टर अची वियो आहे। हाणे ॾिसूं था त ट्रैक्टर कढी सघे थो या नथो कढी सघे थो। अचो त वेझो हलूंसि। मां बि परे खां वीडियो पे शूट कयो ऐं वेझो हली पहुची वियासीं हुते ऐं ट्रैक्टर खे जंजीर पिया वेठा ॿधनि ऐं टायर में मथे ट्रैक्टर ते पोइ ते चढ़ी वेही रहियो। हाणे ॾिसूं था त ट्राली निकिरे थी या नथी निकिरे, छा ज़ोर केतिरो पिया ट्रैक्टर ज़ोर ॾियनि। दोस्तों काफ़ी ट्रैक्टर ज़ोर ॾेई ऐं ट्राली खे बि ॿाहिरि कढियो। आख़िर ट्राली निकिरी वई। दोस्तों ट्राली अची दग ते पहुती, उन खां पोइ मज़दूरनि भराई कई, ट्राली करे छॾी मज़दूरनि सफ़ा फुल ऐं उन खां पोइ ट्रुचनियूं ॿधी ऐं ट्राली खे फुल करे ऐं ट्राली ख़ैर सां निकिरी पई मिल जे तरफ़। ऐं इंशाअल्लाह तव्हांखे वीडियो पसंदि ईंदो, असांखे सपोर्ट कंदा, सब्सक्राइब कंदा। दोस्तों उम्मीद है तव्हां भाइरनि खे वीडियो पसंदि आयो हूंदो ऐं खोड़ सारो ख्याल रखियो, दुआउनि में यादि रखियो। तेसिताईं पंहिंजे भाउ जी इजाज़त, वरी मुलाक़ात थी कंहिं नए वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।